साथियो, अॼु खां 300 साल अॻु में असांजो लतीफ़ साईं हिन पोरियतनि लाइ चई वियो आहे त खरकड़ा लाहे सुख न सुता कॾहिं ओसीअड़ो आहे खावड़ियुनि खे पंध जो। या वरी ॿिए हंधि चए थो साॻे सुर खंभात में त जितन पखी पेर तितटिम के ॿारणी ॿियो ॿारींदो केरु खावड़ की खेर। अॼु 1 मई 1 मई जो ॾींहुं आहे। इहो ॾियारो अॼु दुनिया जे 80 मुल्कनि खां वधीक मल्हायो वियो। उन 80 मुल्कनि में असांजो बि जेको आहे मुल्क मल्हाए रहियो आहे। इन हवाले सां थोरो 1 मई जे मल्हायो वञे। चवंदा आहिनि त जिते बि ज़ुल्म जी इंतिहा थी वेंदी आहे उते अवामी बग़ावतूं जनम वठंदियूं आहिनि। उहो तारीख़ जो हिकिड़ो कहिड़ो सच आहे त दुनिया जूं वॾियूं सल्तनतूं या बादशाहतूं उन वक़्तु अवामी बग़ावतुनि जी बाह में सड़ी जली ख़तमु थी वेंदियूं आहिनि। उन हवाले सां दुनिया जा केतिरा ई मिसाल असांजे साम्हूं आहिनि। सभ खां वॾो मिसाल फ्रांस जो इनकलाब, उन खां पोइ रूस जो इनकलाब। ख़ुदि शिकागो जे 360 शहीदनि अमेरिका जहिड़ी वॾी ताक़त खे मजबूर कयो त हू उन्हनि मज़दूरनि खे जा मुतालबा मञे। सच हीअ आहे त 1 मई जो ॾींहुं सॼी दुनिया जे माथे ते ईअं चमकी पवंदो आहे ऐं सॼी दुनिया खे रोशन करे छॾींदो आहे। ही शिकागो जा शहीद ई हुआ जिन ज़िंदगियूं ॾेई सॼी दुनिया जे किरोड़े मज़दूरनि लाइ आसानी पैदा कई। हिन खां पहिरें मज़दूरनि खे जानवर सम्झो वेंदो हो ऐं 18 खां 20 कलाक कमु कंदा हुआ। हिन क़िस्म जा मिसाल अॼु बि असां वटि मौजूदु आहिनि। ताज़ो इंडोनेशिया में आम चूंडूं थी गुज़रियूं। मीडिया में रिपोर्ट थियो त मजमूई तौर ते 26 करोड़ वोट कास्ट थिया, जेके मुलाज़िमनि मुसलसिल ॻणींदे हज़ारे मुलाज़िम बीमार थी पिया ऐं हिते बि ईअं थींदो रहंदो आहे। हीउ सभु कुझु नाक़ाबिल बर्दाश्त आहे। असां चऊं था त मुल्की कानून मूजिबि ऐं गुज़िरियल बजट मुताबिक़ हिकु पोरियत जी घटि में घटि उजरत 18,000 रुपया आहे, पर हुकूमत उन ते अमल नथी कराए। जहिड़ी तरह 1949 धारे खां बटाई जेका हारीअ सिंध में जेका अॼु बि मिली रही आहे उहा माई बख़्तावर जे शहादत जो समर आहे। माई बख़्तावर शहीद जी जिदोजहद सूफ़ी शाइनाए जे नारे जो खेड़े सो खाए जो तसलसल हुई। सिंध जी पहिरीं शहीद हारियाणी बख़्तावर ज़ात जी लाशारी हुई। माई बख़्तावर जी शहादत ते 1930 साईं जीएम सैयद जेठमल पुरसराम जमशेद नसरवान जी, प्रोफेसर गोखले, कामरेड अब्दुल कादिर ऐं ॿियनि मीरपुर ख़ास में सिंध हारी कमेटीअ जो बुनियादु विधो। उन खां पोइ मुतासिर थी कामरेड हैदर बख्श जतोई जॾहिं डिप्टी कलेक्टरी मुलाज़मत छॾे सिंध जे हारियुनि लाइ जदोजहद शुरू कई। उन तहरीक खे ज़ोर वठाइण लाइ कामरेड हैदर बख्श जतोई 20 जून 1949 ते जुडे में हारी कॉन्फ्रेंस घुराई, जंहिंमें अटकल 10,000 हारियुनि ऐं वर्करनि हिसो वरितो। सिंध जे सूर्य माई बख़्तावर खे संभाल लाइ छॾे विया। कॉन्फ्रेंस जे आख़िरी ॾींहुं 22 जून 1949 ते जुडे ॻोठ में पंजाबी ज़मींदारनि हिकु हटी परे थियो, तव्हांखे अन जो कणो बि खणणु कान ॾींदसि। हिकु ज़ालिम सैदुल्ला ऐं संदसि मैनेजर ख़ालिद माई बख़्तावर ते
बंदूक जा सिधा फायर कया ऐं हिमाई बख्तावर उनजो बचाव कंदे शहीद थी वई ऐं पीरसन पिनियो फ़क़ीर ज़ख़्मी थी पियो। उनखां पोइ सिंध सरकार खे टेनेंसी एक्ट ठाहिणो पियो जंहिंसां सिंध में पहिरियों भेरो हारी ऐं ज़मींदार जा हक़ ऐं फ़र्ज़ वाज़ह तरह लिखिया विया। यादि रहे त अॼु बि मां जिंदो जहिड़ा किरदार असां वटि मौजूदु आहिनि। अहिड़नि किरदारनि लाइ शाह साईं फरमायो आहे त जितन पखी पेर तित टिमके बाड़ी ॿियो ॿारींदो केरु खावड़ की खेरड़ी। यादि रहे त अॼु बि असां वटि मुलाज़िमनि जी पोरियतनि जी सोभ रही आहे त पोरियतनि सां ज़ुल्म बि थींदो रहियो आहे। अॼु खां कुझु साल अॻु में कराची में 279 खां मथे पोरियतनि खे ज़िंदा जलायो वियो। वरी साॻिया ई पोरत आहिनि जेके गोडानो डैम जे लाइ उते एहतजाज पिया कनि। उन्हनि खे 4 सालनि खां पोइ हुकूमत मञियो आहे त इन्हनि जो हक़ आहे, इहे सही आहिनि, पर उन्हनि खे हक़ सही कोन थो मिले। सभ खां वधीक महिरबानी असांजे दोस्त रबनवाज़ जी। जीए सिंध, जीए लतीफ़।